जी जाम शुरू सिंध यूनिवर्सिटी की प्री एंट्री टेस्ट थी चुकी है जेका सिंध यूनिवर्सिटी की एंट्री टेस्ट है जैमें 22,000 स्टूडेंट मौजूद हैं जिन्होंने एंट्री टेस्ट ॾिनी आहे उन हवाले से हिते जी सिक्योरिटी वग़ैरह ॾाढी सुठी आहे। सिंध यूनिवर्सिटी पंहिंजा वॉलंटियर भी मौजूद हुआ। इन हवाले से असां सां गॾु सिंध यूनिवर्सिटी जो रजिस्ट्रार डॉक्टर अमीर अबड़ो असां सां गॾु आहे। अचो इन खां ॻाल्हियूं कयूं सिंध यूनिवर्सिटी एंट्री टेस्ट के हवाले से। जी सर दादा वॾी महिरबानी तव्हांजी। जेका हीअ एंट्री टेस्ट आहे 2020 जी जेका बैच आहे उनजे लाइ आहे। हमेशह जेका सिंध यूनिवर्सिटी एंट्री टेस्ट आहे उहा नवंबर महीने में थींदी आहे ऐं हिन साल बि साल जीअं 2020 जी एंट्री टेस्ट थी आहे। असां वटि जीअं तव्हां पहिरियां ॿुधायो त 22,000 ॿार दाख़िल थिया ऐं 22,000 मां तक़रीबन 8,000 नियाणियूं हुयूं। असांजा इंतिज़ाम तमामु बहितरीनु हुया। उन इंतिज़ामनि में सभ खां पहिरियां ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेके ॿार जेकॾहिं बीमार थियनि त उन जे लाइ असांजी 4 मेडिकल कैंप हुयूं ऐं 4 मोबाइल हुयूं जेके डिस्पेंसरीज़ उहे घुमनि पियूं ऐं असां हिन वक़्तु अॼोके ॾींहं में तक़रीबन 4-5 नियाणियूं अहिड़ियूं हुयूं। इवन 2 नियाणियूं त अहिड़ियूं हुयूं जेके हॉस्पिटलाइज़्ड हुयूं ऐं उन्हनि खे शौक़ु हुयो त उहे पंहिंजो एंट्री टेस्ट ॾियनि। उहे उतां पंहिंजे अस्पतालुनि मां मोकल वठी उन्हनि खे कैनोला लॻियल हुई, उन्हनि खे दवाऊं बि साण हुयूं ऐं उहे नियाणियूं आयूं। असां उन्हनि खे डॉक्टर्स फराहम कयासीं। उन्हनि जे पेरेंट्स सां गॾु उन्हनि खे पंहिंजे जेके जिते सीट नंबर हो उते विहारियोसीं ऐं डॉक्टर उनखे ॾिनोसीं ऐं उनजे डॉक्टर जे हूंदे बि हू पंहिंजो कमु कयाऊं ऐं पंहिंजी टेस्ट ॾिनऊं। उनखां अलावा जेके माज़ूर ॿार हुआ उन्हनि जे लाइ असां हिकिड़ो सेंटर ठाहियोसीं ऐं जेके बि माज़ूर ॿार हुआ उन्हनि खे वरी हिकु गाॾी ॾिनीसीं जेके खणी आई उन्हनि खे। उनखां अलावा असां जेके सिक्योरिटी जा निज़ाम आहिनि उन में सभ खां वधीक असांजो रेंजर्स ऐं सिंध पुलिस IG ऐं असांजो SSP अमजद साहिब जो तमामु वॾो तावन रहियो ऐं उनजे करे असांजी टेस्ट वॾी कामयाबु थी आहे। हाणे सिर्फ़ु हीउ जेको वक़्तु आहे इहो ॿारनि जे वापसी जो वक़्तु आहे ऐं असां उमेदु था करियूं त ख़ैरो ख़ूबी सां ख़ुदा जे अहसान सां अलाह जे करम सां इहे ॿार पंहिंजे जॻहियुनि ते पंहिंजे घर वञी रसंदा ऐं इंशाअल्लाह ताला 2 ॾींहंनि में असांजी एंट्री टेस्ट जी रिज़ल्ट अची वेंदी। एंट्री टेस्ट रिज़ल्ट खां पोइ वरी असां इन्हनि जी लिस्ट लॻाईंदासीं त कंहिंजे ॿार जी दाख़िला थी आहे। सर सिंध यूनिवर्सिटी जे हिन चकर असां ॿुधो आहे त सिंध यूनिवर्सिटी जो सॼो सिस्टम ऑनलाइन थी चुको आहे जंहिंमें लिस्टूं वग़ैरह आहिनि ऐं ॿार सिलेक्ट थियो नथो थिए सिलेक्ट ऐं जंहिंजा चालान वग़ैरह अचनि था उहो सॼो ऑनलाइन सिस्टम आहे। इन ऑनलाइन सिस्टम जे हवाले सां छा था चओ? अदा असांजी जेकी यूनिवर्सिटी आहे उनजो जेको हीउ सिस्टम थियो आहे इहो ॿार जे दाख़िला वठण खां वठी ॿार जे वरी 4 सालनि पढ़ी वञण खां पोइ ताईं सॼो ऑनलाइन आहे। असांजी जेको ॿार दाख़िला वठे थो जॾहिं दाख़िला वठी उनजी पूरो ऑनलाइन सिस्टम थींदो जॾहिं क्लास अटेंड कंदो त ऑनलाइन वरी ॿारनि जे पीउ खे इहा ख़बर पवंदी त ॿार केतिरा क्लास अटेंड कया ऐं उनजे वालदेन केतिरा क्लास पंहिंजो उनजे टीचर्स केतिरा क्लास वरिता। उनखां पोइ वरी उन्हनि जा फार्म इम्तिहान जा ऑनलाइन थींदा आहिनि। वरी असां हिकिड़ो सिस्टम ठाहियो आहे जंहिंमें वालदेन उन्हनि जी रिज़ल्ट मार्कशीट ॾिसी सघनि था। हिन त असां 2004 खां वठी सिंध यूनिवर्सिटी में जेके बि माण्हू पढ़िया आहिनि उहे पंहिंजी नतीजा पंहिंजो रिज़ल्ट मार्कशीट्स सर्टिफिकेट सभु ऑनलाइन ॾिसी सघनि था ऐं इहो जेको असांजो सिस्टम आहे इहो एॾी वॾी लेवल जो सिस्टम ऐं यकीन सां चवां थो त पाकिस्तान जी कंहिं बि यूनिवर्सिटी में एॾो वॾो सिस्टम कोन्हे को जंहिंमें ॿार जी दाख़िला खां वठी वेंदे उनजो मार्कशीट ताईं असां पेरेंट्स खे एक्सेस ॾेई छॾी आहे जेके ॾिसी सघनि था। जाम शुरू सिंध यूनिवर्सिटी प्री एंट्री टेस्ट ते 22,000 स्टूडेंट हुआ जंहिंमें बॉयज़ ऐं गर्ल्स बि मौजूदु हुयूं त उन हवाले सां एंट्री टेस्ट थी चुकी आहे। इन हवाले सां तव्हां ॿारनि खे कहिड़ो पैगाम ॾियणु था चाहियो सोच टीवी ते? वॾी महिरबानी अदा। हाणे असल में ॾिसो 22,000 ॿार जॾहिं हिते दाख़िला वठण लाइ थिया त असां वटि जेके सीटूं मौजूदु आहिनि उहे कुल 7,500 आहिनि ऐं उन्हनि मां जेके टॉप 7,500 ॿार ईंदा उन्हनि खे दाख़िला मिलंदी। जिन खे दाख़िला मिलंदी उहे त असां सां गॾु रहंदा। असांजो असल पैगाम उन्हनि ॿारनि जे लाइ हुजणु खपे जिन खे दाख़िला न मिलंदी ऐं उन्हनि खे हिकु अहम पैगाम इहो आहे त जेकॾहिं हुनखे असांजी यूनिवर्सिटी में दाख़िला न मिली आहे त पोइ हिन पूरी सिंध में जेके बि कॉलेजिस आहिनि उहे सिंध यूनिवर्सिटी सां एफिलेटेड आहिनि ऐं पंहिंजियूं BSc जेका आहे उहा उन्हनि कॉलेजिस में कनि ऐं सुठे नमूने सां पढ़नि। वरी 2 सालनि खां पोइ असां उन्हनि खे वरी मौक़ो ॾींदासीं त उहे सिंध यूनिवर्सिटी में पंहिंजी मास्टर्स लाइ दाख़िला वठनि ऐं मास्टर्स जे लाइ सिंध यूनिवर्सिटी हिन वक़्तु टेस्ट फ्री करे छॾी आहे। हाणे जेको बि मास्टर्स में असां वटि दाख़िला वठणु चाहींदो उन जे लाइ एंट्री टेस्ट जी ज़रूरत नाहे। उनजो मैट्रिक जूं मार्कूं इंटर जूं मार्कूं ऐं BSc जूं मार्कूं ॻंढे जेके बि टॉप शागिर्द ईंदा उनखे असां दाख़िला ॾींदासीं। ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त असां वटि मास्टर्स जूं 10,000 सीटूं आहिनि ऐं बैचलर्स जूं 7,000 सीटूं आहिनि। बिलफर्ज़ जेके असांजा ॿार 22,000 ॿारनि जी दाख़िला न थी मां जेको 7,000 जी थी ॿियनि जी न थी त उहे ईंदड़ साल या ईंदड़ खां ॿियो ईंदड़ साल जेको ईंदो उहे वरी असां वटि मास्टर्स में दाख़िला वठी सघंदा ऐं उन्हनि मां 10,000 सीटूं आहिनि। त मां सम्झां थो त उन्हनि जे लाइ अहम पैगाम इहो थींदो त उहे महिनत कनि ऐं वरी सिंध यूनिवर्सिटी पढ़ण लाइ ट्राए कनि।
अदा ही 2020 जो असांजो एंट्री टेस्ट थिए पियो, तक़रीबन 22,000 ॿार वेठा आहिनि। जंहिं डिसिप्लिन जो हिननि ॿारनि मुज़ाहिरो पियो कयो आहे, असांजो सर फ़ख़्र सां बुलंद थी थो वञे कि सिंधी ॿार ॾाढो मुनज़िम आहे। अॼु तव्हां सुबुह खां हिननि खे ईंदे ऐं वापसि वेंदे ॾिसंदा। जंहिं डिसिप्लिन सां आहियूं, जंहिंमां साबित थिए थो हिन क़ौम जो मुस्तक़बिल रोशन आहे। हिननि खे अपॉर्चुनिटी ॾियणी, हायर एजुकेशन यकीन हिननि जो हक़ आहे। जंहिं अंदाज़ सां वेठा आहिनि तव्हां ॾिसो पिया, ऐं पंहिंजी टीम जो उस्ताद ऑफिसर सभिनी जो ममनून ऐं एहसानमंद आहियां कि हिननि वॾो साथ ॾिनो ऐं ॾाढे सुठे माहौल में इम्तिहान थिए पियो। रिज़ल्ट इनशाला अॼु ई तव्हांखे रिज़ल्ट बि मिली वेंदी। असांजो रिज़ल्ट उन सेम डे ते या नेक्स्ट डे ते तव्हांखे इनशाला रिज़ल्ट मिली वेंदो। ऐं रिज़ल्ट असांजो सॼो ऑनलाइन सिस्टम्स आहिनि, टेस्टिंग बि ऑनलाइन कंदी, सॼियूं मशीनूं कंदियूं आहिनि। हिन में ह्यूमन पावर जो को हथु कोन्हे। असां सिर्फ़ु गाइडेंस कंदासीं। असां वटि हिन जी OMR जूं मशीनूं मौजूदु आहिनि ऐं 2-3 कलाकनि में इनशाला रिज़ल्ट अचे वेंदो। तक़रीबन असां वटि 17,000 ॿार वेठा आहिनि, 5-6,000 ॿार जेके आहिनि उहे वेठा आहिनि। त तव्हां ॾिसो पिया हाणे वक़्त ते ख़तमु थियो आहे, त इहो जनरली जेको न उहो आहे। त बहरहाल तव्हां ॾिसो पिया हिन में 17,000 खनि बॉइज़ आहिनि, तक़रीबन 5,000 खनि खां वधीक 6,000 जेके नियाणियूं आहिनि, 22,000 खां वधीक तादाद आहे जेके इम्तिहान ॾियनि पिया। हाणे अदा इहो ई मैसेज आहिनि कि नज़्मो ज़ब्त पैदा कनि, पंहिंजो पाण सां, पंहिंजे मुल्क सां, पंहिंजे वतन सां मोहबत कनि। इहो ई हिननि जी कामयाबी आहे कि महिनत कनि, अल्लाह ते यकीन रखनि। इंशाअल्लाह अल्लाह ताला सभिनी खे कामयाबु कंदो। मुंहिंजूं नेक दुआऊं हिननि सां गॾु। वरी महिरबानी। अस्सलाम वालेकुम। आपका नाम क्या है? मेरा नाम हादिया महमूद। मैं अभी इंटर का एग्ज़ाम देकर पास हुई हूँ। तो मैं यहाँ पे सिंध यूनिवर्सिटी में एंट्री टेस्ट देने आई थी और यहाँ अच्छा था माहौल वगैरह काफ़ी, और टेस्ट अच्छा था, डिफ़िकल्ट था, लेकिन मैथ्स का काफ़ी थोड़ा मुझे डिफ़िकल्ट लगा। बाकी सब जीके भी डिफ़िकल्ट था। बाकी इंग्लिश वगैरह तो कॉमन सब्जेक्ट्स होते हैं, कर लेता है बंदा। बाकी इन्वायरमेंट वगैरह अच्छा था। यहाँ की मिस से अच्छा गाइड करा। वॉलंटियर्स जो खड़ी थी वो बहुत कोऑपरेटिव थी। आप मुतमईन थे सिंध यूनिवर्सिटी के एंट्री टेस्ट के किस सवाल से लेकर जा रहे हो? जी मैं तो काफ़ी मुतमईन हूँ। अच्छा, आपको लगता है कि आप पास भी हो जाएंगे या नहीं? इंशाल्लाह इतना अच्छा पेपर गया है, ज़रूर पास में, बल्कि अच्छे नंबर से पास। असल में फील्ड कौन सा था, इंजीनियरिंग या मेडिकल? मेरा इंजीनियरिंग में था, लेकिन मुझे LLB का ज़्यादा शौक है। अच्छा, आपने इंटर में कितने मार्क्स होते? मैंने इंटर में मेरी परसेंटेज थी 71%। मैं आपसे एक सवाल कर सकता हूँ? जी ठीक है। सिंध में सूबे कितने हैं? सिंध में? जी सिंध में सूबे कितने सूबे हैं सिंध में? थोड़ा सोचें तो सही। सिंध में तो सूबे नहीं है। नहीं है? पाकिस्तान चेक कर लें। पाकिस्तान में हाँ 4 कंफर्म है? 5 सूबे हो गए अब। जी अच्छा, सिंध में 5 सूबे? जी सिंध में नहीं, पाकिस्तान में। पाकिस्तान के सदर का नाम क्या है? पाकिस्तान प्राइम मिनिस्टर इमरान खान। अच्छा, वो तो प्राइम मिनिस्टर है, सदर का नाम क्या है? सदर पाकिस्तान का नाम। हाँ, सदर पाकिस्तान का नाम क्या है? एंट्री टेस्ट आपने दिया है सिंध यूनिवर्सिटी में, आप अपनी ज़िंदगी के खेल लड़ने आए हैं यहाँ पे, ठीक है? पाकिस्तान के सदर का नाम क्या है? एक ही सवाल ये बताएं। कंफ्यूज नहीं हो, सोच के फिर बताना। अच्छा, शुक्रिया। हाँ? मुराद अली शाह। मुराद अली शाह। मुराद अली शाह। मुराद अली शाह। अस्सलाम वालेकुम। मां इंग्लिश डिपार्टमेंट जी 3rd ईयर जी स्टूडेंट आहियां। असीं हिते स्टेक से बिहाफ ते आयासीं ऐं असां यूनिवर्सिटी में बीइंग अ वॉलंटियर ड्यूटी प्रेजेंट कईसीं ऐं सुठो एक्सपीरियंस रहियो। इन स्पेशली अगरि मां मैनेजमेंट जी ॻाल्हि कयां त काफ़ी चीज़ूं अहिड़ियूं जेके वेल मैनर्ड हुयूं, काफ़ी चीज़ूं अहिड़ियूं जेके बीइंग अ स्टूडेंट असां काफ़ी इम्प्रूवमेंट्स में ॾिठियूंसीं, छोकी उहे शयूं पहिरियों बहितर इन खां वधीक बहितर हुयूं। हिन वक़्तु काफ़ी इम्प्रूवमेंट्स हुयूं। फॉर सपोज़ अगरि स्टूडेंट्स जी मैनेजमेंट जी ॻाल्हि कई वञे त स्पेसिफिकली असां वटि एरियाज़ हुया, ज़ोन A B C में डिवाइडेड हुया। गर्ल्स ऐं बॉइज़ जो सेक्शन डिफरेंट हुयो असांजे लाइ। वॉलंटियर्स लाइ बि ॾाढो ईज़ी थी वियो मैनेजमेंट हिन दफ़े, छोकी मुंहिंजो एक्सपीरियंस हिन दफ़े खां पहिरियों जो रही चुको आहे। पर हीअ दफ़ो काफ़ी इम्प्रूवमेंट मां फील कई। स्पेशली रीजन्स जेके ज़ोन्स वाइज़ डिवाइडेड कया विया उहे, उनखां पोइ उन्हनि खे हर तरह सां फैसिलिटेट कयो वियो। एम्बुलेंस असांजी ऐं असांजी हेल्प डेस्क हुयूं जिन जे थ्रू असां स्टूडेंट्स जी काफ़ी हेल्प कईसीं। ओवरऑल जेका बि मैनेजमेंट हुई, आउं पर्सनली बीइंग अ स्टूडेंट, बीइंग अ वॉलंटियर काफ़ी सेटिस्फाई थियमि, छोकी मैनेजमेंट में काफ़ी इम्प्रूवमेंट्स डे बाय डे अची रहियूं आहिनि।
सिंधी यूनिवर्सिटी में जेके 22,000 स्टूडेंट आया जंहिंमें 8,000 गर्ल्स हुयूं त उन्हनि खे का तकलीफ़ थी एंट्री टेस्ट जे हवाले सां? ॾिसो, चाहे यूनिवर्सिटी जी मैनेजमेंट जी ॻाल्हि कजे या वॉलंटियर्स जे मैनेजमेंट जी ॻाल्हि कजे, असां वॉलंटियर्स खे बि स्ट्रिक्टली चयो वियो त जेतिरो तव्हां उन्हनि खे फैसिलिटेट करे सघो था तव्हां कयो। ऐं मैनेजमेंट जे तरफ़ां बि, चाहे उहे पुलिस हेडक्वार्टर्स जे तरफ़ां हुजे, रेंजर्स जे तरफ़ां हुजे या इंतिज़ामिया जे तरफ़ां हुजे, पूरी तरह सां असां सभिनी मिली कोशिशि कईसीं त जेके ॿाहिरां असांजा स्टूडेंट्स आयल आहिनि या जेके यूनिवर्सिटी में स्टूडेंट्स आहिनि असांजा पंहिंजा, उहे हर तरह सां मिली करे हिन पूरे ॾींहं खे मुकमल तरीक़े सां पंहिंजी जेकी बि हुनजी रिस्पॉन्सिबिलिटीज़ हुई उहो अदा करनि। असां पंहिंजी पूरी कोशिशि कई आहे। उमेदु आहे त कंहिंखे का तकलीफ़ न थी हूंदी, पर डेफिनेटली किथे न किथे असां खां कोताही थी हूंदी, त असां पंहिंजी पूरी कोशिशि कई आहे त उहा न थिए। अस्सलाम वालेकुम, आई एम अस्मा भुट्टो फ्रॉम एनवायरमेंटल साइंसेस, यूनिवर्सिटी ऑफ सिंध। आज हमारा वॉलंटियर्स की ड्यूटी का दिन था। एंट्री टेस्ट थी जैसे हमारी 2020 की, तो हमारी जो ड्यूटी थी यहाँ पर सबको मेंटेन करना था, लाइन बाय लाइन स्टूडेंट्स को जो है फैसिलिटेट करना था ताकि वो अपने डिपार्टमेंट्स तक पहुँच जाए। और उनके पेरेंट्स के लिए हमने यहाँ जगह बनाई हुई थी ताकि वो जब तक उनके बच्चे फारिग हो जाएँ ताकि आसानी से वो वहाँ पर आ जाएँ और अपने पेरेंट्स से मिल जाए। उनके अलावा जो है हमने डिसिप्लिन कायम किया था। उनके लिए हमने जो मेडिकल कैंप्स लगाई थी यूनिवर्सिटी में ताकि कोई बच्चे डिसेबल हैं या किसी को कोई परेशानी है या कोई किसी बीमारी को फेस कर रहा है तो उनके लिए इमरजेंसी के लिए कैंप भी लगाई हुई थी। और बहुत सारी फैसिलिटीज़ हमने इनको दी हुई थी। उसके अलावा टेस्ट जो है अभी इंजीनियरिंग का भी चल रहा है, मेडिकल वालों का हो गया और अल्हम्दुलिल्लाह 3000 से अबव जो है हमारी स्टूडेंट जो है आ गए थे एंट्री टेस्ट में। और ये पूरे पाकिस्तान में ये ओनली सिंध यूनिवर्सिटी है जहाँ पर इतना रिकॉर्ड पाया जाता है स्टूडेंट्स का। मेजॉरिटी ऑफ द स्टूडेंट्स यहाँ आते, पूरे पाकिस्तान में से चारों सूबों में से यहाँ बच्चे ज़्यादा आते हैं इस हमारी यूनिवर्सिटी के टेस्ट में। सिंध यूनिवर्सिटी के एंट्री टेस्ट में 22,000 स्टूडेंट आए हुए हैं, तो आप स्टूडेंट के नाते उन्हें क्या पैगाम देना चाहते हैं जब सिलेक्ट होंगे? तो आई रियली विश बेस्ट ऑफ लक टू देम। इंशाल्लाह सब बच्चों की जिन्होंने मेहनत की है उनकी सिलेक्शन हो जाएगी। उनके लिए हमारी नेक तमन्नाएं उनके साथ हैं। थैंक यू सो मच। मां सोरठ आया रूरल डेवलपमेंट स्टडीज़ डिपार्टमेंट मां, ऐं मां सेकेंड ईयर में आया। मां वॉलंटियर्स जी लीड आहियां। मुंहिंजी हिकु टीम आहे। असांजे वॉलंटियर्स जेके उन्हनि सभिनि जा लीड्स आहिनि, जेके उन्हनि जी टीम्स आहिनि, उहे टीम्स उन्हनि खे हैंडल कनि पियूं। सभिनि जी चेक पोस्ट ठहियलु आहे, सभिनि जा ज़ोन ठहियलु आहिनि। हर कंहिंखे पंहिंजी ड्यूटीज़ जेके आहिनि उहे विरहायल आहिनि। पोइ उन हिसाब सां हर कोई पंहिंजी ड्यूटीज़ ॾिए पियो। पहिरियों असांजी जेको ड्यूटी हुई उहा त चेक पॉइंट ते हुई कि असां सभिनि जी स्लिप्स चेक पिया कयूं ऐं पेरेंट्स खे विहारणो आहे। ऐं जेको स्टूडेंट्स आहिनि उन्हनि खे लाइन वाइज़ स्टूडेंट्स असांजा हिते वॉलंटियर्स बिहारियल हुआ, लाइन वाइज़ उन्हनि खे मोकिलनि पिया पंहिंजे डिपार्टमेंट में। उन खां पोइ जॾहिं हू टेस्ट जी फारिग थिया त असां पंहिंजे हिते वॉलंटियर्स खे बिहारियो। उन ई सेम वे में उन्हनि खे उहे वापसि पंहिंजे घर मोकिलनि पिया पंहिंजे पेरेंट्स सां मिलाइण लाइ। स्टूडेंटनि खे सिंध यूनिवर्सिटी जे एंट्री टेस्ट में मोबाइल त अलाउ न हुयो, पर उन हिसाब सां जेके स्टूडेंट हींअर वापसि था अचनि त उहे पंहिंजे पेरेंट्स सां कीअं था मिलनि? इन वास्ते आवां छा चओ? फ़ोन मीन्स के हुयो कि फ़ोन जेको आहे उहो यूज़ करणु अलाउ न आहे। असां उन्हनि खां हिते ई स्विच ऑफ कराए छॾियो हुयो। पोइ उहो जेको फ़ोन हुयो असां हुते क्लासिस में उन्हनि खे बंदि कराए पोइ असां उन्हनि खे वापसि पिया कयूं। बाक़ी यूज़ करणु उन्हनि खे अलाउ न हुयो। बाक़ी रखणो जेको हुयो उन्हनि वटि उहो पाण वटि उहो इनवेलॉप में बंदि कराए रखियो हुओ असां फ़ोन। जी तव्हांजी महिरबानी त तमामु घणो नज़्म ज़ब्त जो मुज़ाहिरो कयो ऐं जंहिं रूट तां तव्हां हिते इंटर थिया आहियो, महिरबानी करे उन ई रूट तां तव्हां वापसि वेंदा। ऐं वॉलंटियर्स खे गुज़ारिश आहे त इन कार्नर में जेका रश आहे इनखे ख़तमु कराइनि ऐं इन्हनि खे वापसि कनि। जेके ॿार हिते 0 पॉइंट ते बीठा आहिनि CL ते। अस्सलाम वालेकुम, मेरा नाम मेमन नासिर है। हमने टेस्ट दिया सिंध यूनिवर्सिटी में। अल्लाह करे हम क्लियर हो जाएं। मुश्किल था टेस्ट, बट अल्लाह करे क्लियर कर लें हम। आमीन। हमने कब तैयारी की एंट्री टेस्ट की? क्या मतलब? तैयारी कितनी की? तैयारी तो बहुत की थी, अब जितना पढ़े उसके लिए कम होता है। आपका फील्ड मेडिकल है या इंजीनियरिंग? मेरी इंजीनियरिंग। तो आपको क्या लगता है कितना परसेंटेज आपको लगता है कि आप टेस्ट निकाल देंगे या नहीं? इंशाल्लाह अच्छी परसेंटेज तो बन जाएगी। अच्छा, टेस्ट में कितने सवाल थे? 100 क्वेश्चन। टाइमिंग 70 मिनट्स। जी थैंक यू। सवाल मुश्किल थे या आसान? मुश्किल थे, सवाल बहुत मुश्किल थे। अच्छा, इंग्लिश के कितने थे इस हिसाब से? कितने सवाल? इंग्लिश के आई थिंक 30 क्वेश्चन थे। यहाँ से क्वेश्चन थे, अब मुझे याद नहीं है। थैंक यू। सिंध यूनिवर्सिटी जी प्री एंट्री टेस्ट थी आहे, इन हवाले सां एंट्री टेस्ट जे हवाले सां छा चवणु आहे?
मां इहो चवणु चाहियां थो त जेके असांजा दोस्त परे खां हिंद मां सिंध मां जितां बि आया आहिनि, जहिड़े बि इलाइक़े मां आहिनि, अलाह करे उहे पंहिंजे मक़सद में कामयाबु थियनि। जेको पंहिंजे दिलि जी उमेद ऐं आसूं खणी आहिनि, अलाह साईं उन्हनि खे पंहिंजे मक़सद में कामयाबु करे। ऐं असां जेको बि दोस्तनि खां ॾिठो आहे त छोकिरा जिन में इनशाला असांजी उमेद आहे त असां इनशाला सिलेक्ट थींदासीं ऐं असांजी उहे उमेद आहे अलाह करे सिलेक्ट थींदा, हिते आला तालीम पिराईंदा ऐं अलाह उन्हनि खे वधीक स्टेप ते पुॼाए सघंदो इनशाला। टेस्ट कीअं ॾिनी? मूं त टेस्ट 2017 में ॾिनी ऐं असांजो टेस्ट ज़बरदस्त गुज़रियो। मां केमिस्ट्री 3rd ईयर में पढ़ंदो आहियां, 3rd ईयर जो शागिर्द आहे। असांजो टेस्ट सुठो थियो माशाल्लाह ऐं असां हिते आला तालीम पिरायूं था ऐं माशाल्लाह जेको असां हिते यूनिवर्सिटी जो माहौल ॾिसूं था तमामु बहितर माहौल आहे ऐं हिते सभु घणो कुझु माण्हू सिखे थो यूनिवर्सिटी में। सिंधी यूनिवर्सिटी नई बैच 2K20 जेका बैच अचे थी उनखे तव्हां पंहिंजे हिसाब सां छा पेश करणु चाहियो? असां 2K20 बैच खे वेलकम करणु चाहियूं था ऐं असां चऊं था त इनशाला छोकिरा अचनि, असां गुल विछाए वेलकम कंदासीं ऐं अलाह उन कामयाबु करे। जेके असांजा दोस्त ईंदा असां उन्हनि मोस्ट वेलकम कंदासीं। जी हा, जीअं तव्हां ॾिठो जामशोर सिंधी यूनिवर्सिटी जी प्री एंट्री टेस्ट थी गुज़री जंहिंमें 22,000 स्टूडेंट आया। उन हवाले सां असां हीउ प्रोग्राम ठाहियोसीं जेके वाइस चांसलर डॉक्टर फ़तेह मोहम्मद बुरफ़त सिंधी यूनिवर्सिटी जो रजिस्ट्रार डॉक्टर अमीर अली अबड़ो ऐं ॿिया बि सिक्योरिटी जा इंतज़ाम हिते मौजूदु हुया जंहिंसां असां ॻाल्हियूं कयोसीं। उन खां अलावा हिते वॉलंटियर बि मौजूदु हुआ। वॉलंटियर सां असां ॻाल्हियूं कयोसीं जेके सिंधी यूनिवर्सिटी जे स्टूडेंट बॉइज़ जेके अपेयर थिया टेस्ट में उन्हनि सां बि कुझु स्टूडेंटनि सां असां ॻाल्हियूं कयोसीं ऐं गर्ल्स में जेके छोकिरियूं हुयूं उन्हनि सां बि असां ॻाल्हियूं कयोसीं, उन्हनि खां व्यूज़ वग़ैरह वरितोसीं। त सिंधी यूनिवर्सिटी जे रजिस्ट्रार डॉक्टर अमीर अबड़े जो चवणु हो त सिंधी यूनिवर्सिटी में 22,000 स्टूडेंटनि टेस्ट ॾिनो ऐं सिंधी यूनिवर्सिटी जी एंट्री टेस्ट जी रिज़ल्ट 2 ॾींहंनि जे अंदरि इनशाला अची वेंदी ऐं सिंधी यूनिवर्सिटी में टोटल सीटूं 7,500 आहिनि। इनशाला सिंधी यूनिवर्सिटी सभिनी मदर यूनिवर्सिटी आहे जंहिंखे सभिनि खे जॻह ॾींदी। उन वाले सां असां सां गॾु कैमरामैन महबूब अली जमाली सां गॾु रिपोर्टर मज़र अली जमाली, सोच TV हैदराबाद। जी सब्सक्राइब कयो अवांजे पंहिंजे चैनल सोच TV खे ऐं बेल आइकन के दबाइण कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच TV को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.